अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ सां गॾु मां जो मेज़बान मेराज हबीब। बैरिया टाउन कराची जी वालार ख़िलाफ़ 6 जून आचर ॾींहुं बैरिया टाउन जे मुख्य गेट आॾो एहतिजाज बाद एक मुनज़िम रिथाबंदी तहत बैरिया टाउन के मज़लूम ऐं धरती धड़नि जो आवाज़ उथारण ते कॉम्परस अॻवाननि ऐं कारकुननि खे ॾोही दहशतगर्द ऐं ॾिफेड़ी साबित करण जूं कोशिशूं जारी आहिनि। धरती धड़नि जे एहतिजाज बाद सिंध एक्शन कमेटी जी क़यादत समेत कारकुननि ते बिना के तस्दीक ऐं जांच जे इल्ज़ाम बि मढ़िया पिया वञनि त वठ पकड़ जो सिलसिलो बि जारी आहे। पर बैरिया टाउन जी वालार वारे मामले जी जांच करण लाइ को बि तैयार नाहे। हिक तरफ़ सिंध एक्शन कमेटी सिंध जा साञावंद ऐं अवाम आहे त ॿिए तरफ़ पाकिस्तान पीपल्स पार्टी लिसानियत खे हवा ॾींदड़ MQM जा सभु धड़ा जमायत इस्लामी ऐं बैरिया टाउन में कारोबार कंदड़ PTI जा कराची मां चूंडियल नुमाइंदा तोड़े ॿियूं धुनियूं आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सूबाई हुकूमत हर पासे खां बैरिया टाउन के तहफ़ुज़ ॾियण में रुधल आहे, जेका मलिक रियाज़ के मज़लूम ऐं एहतिजाज कंदड़नि खे ॾोहदार साबित करण लाइ केसनि में गिरफ़्तारियुनि ज़रिए एहतिजाज के दॿाइण जी कोशिशुनि में भी मसरूफ़ आहे। सिंध जे अवाम जे वोटनि सां लाॻीतो टियों भेरो सिंध में इक़्तिदार में आयल इन ॻाल्हि ते त गौर करे त बैरिया टाउन वारनि कहिड़ी वारदात कई आहे, एहतिजाज जी नौबत आख़िर आई छो। पर पीपल्स पार्टी के एहतिजाज कंदड़नि ते चिड़ आहे। पीपल्स पार्टी जी सिंध हुकूमत इन ॻाल्हि जी जांच कराए त जेके विगोड़ थिया ऐं विगोड़ कंदड़ केर हुआ, किथां आया, उन्हनि खे केमिकल कंहिं ॾिनो, पर इन ॻाल्हि ते कावड़ में आहे त बैरिया टाउन में बाहि ऐं भञडरा छो कई वई। इन कावड़ में सिंध हुकूमत जे मातहतीअ में कम कंदड़ पुलिस पारां 12 टीमूं जोड़ी वयूं आहिनि। राजधानी कराची समेत सॼी सिंध में ॻोल्हे कारकुननि खे गिरफ़्तार कयो पियो वञे। चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पामाल कंदे पुलिस गुज़िरियल राति बि 70 जे लॻभॻि कारकुननि खे गिरफ़्तार कयो आहे, जंहिंजी अक्सरियत खे कराची मां गिरफ़्तार कयो वियो, जिन में शहीद जस्कम चेयरमैन बशीर कुरैशी जे घर ते ॿीहर चढ़ाई करे जस्कम जी क़यादत समेत 20 खां वधीक कारकुननि जी गिरफ़्तारी बि शामिल आहे। ॻाल्हि हिते ई बस नथी थिए, पर बैरिया टाउन अॻियां एहतिजाज कंदड़ कॉम्परस अॻवाननि मथां वधीक 6 केस बि दाख़िल कया विया आहिनि। गडाब थाणे ते स्टेट एजेंसी सुपर ट्रेड सेंटर जे मालिक जी फरियाद ते हिकु FIR दाख़िल कई वई आहे, जंहिंमें STP सरबराह डॉक्टर कादिर मक्सी, SUP सरबराह सईद जलाल महमूद शाह, जस्कम चेयरमैन सनान कुरैशी समेत ॿियनि अॻवाननि खे नामज़द कयो वियो आहे। FIR में ॼाणायो वियो आहे त कंटेनरनि, दुकाननि ऐं स्टेट एजेंसी ऑफिस में भञडरा करे AC ऐं लैपटॉप चोरी कया विया, जॾहिं त जामशोरे में हिकु केस पिणु दाख़िल कयो वियो आहे, जंहिंमें 3 कॉम्परस कारकुननि खे नामज़द कयो वियो आहे। उन में जवाज़ इहो ॼाणायो वियो आहे त कोरोना SOPs जी भञकड़ी करे कई वई आहे, उन जे करे ही केस दाख़िल कयो वञे थो। वधीक केस दाख़िल थियण बाद सिंध एक्शन कमेटी अॻवाननि ऐं कारकुननि मथां केसनि जो अघु हिन वक़्तु 20 थी चुको आहे, जिन में हिन वक़्तु ताईं सिंध एक्शन कमेटी जी क़यादत समेत 10,000 कारकुन नामज़द आहिनि। खिल जोगी ॻाल्हि इहा आहे त पीपल्स पार्टी 3 जून खां पाणीअ जी खोट ख़िलाफ़ एहतिजाज करे रही आहे, पर संदन कारकुननि ते कोरोना SOPs जी भञकड़ी जो को केस दाख़िल नथो थिए। पर अगर गिरफ़्तार कारकुननि लाइ एहतिजाज कयो थो वञे त कंहिं न कंहिं बहाने सां केस तैयार कयो पियो वञे। ॿिए पासे अॼु जस्कम चेयरमैन सनान खान खे बि कोर्ट में पेश कयो वियो, जिते संदसि चवणो त जिन बि बैरिया टाउन जी गेट साड़ी आहे या जिन बि नुक़सान कयो आहे, उन्हनि सां संदन जो को बि तालुक़ न आहे, उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। जॾहिं हर पासे खां सॼी सिंध मुतालबो करे थी जेके मुलविस आहिनि उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे त उन्हनि जी जाइ ते कारकुननि ते छो केस कया था वञनि। सिंध एक्शन कमेटी जिन खां लातालगी जो इज़हार कयो आहे, उन्हनि जी आड़ वठी पुरअमन क़यादत ऐं कारकुननि ते केस दाख़िल करण सां छा इहो वाज़े नथो थिए त जेको ड्रामो रचायो वियो उहो प्री प्लान हो ऐं धरणे खे नाकाम करण जी नाकाम कोशिश हुई। पीपल्स पार्टी जी सूबाई हुकूमत वंगार वहंदे ड्रिजारे धमकाए मञाइण जी नाकाम कोशिश करे रही आहे त ॿिए पासे पुरअमन जिदोजहद ते यकीन कंदड़ तेज़ी सां केसनि खे मुंहुं ॾींदड़नि ऐं सिंध एक्शन कमेटी जी क़यादत जो साथ ॾेई रहिया आहिनि। सिंध दोस्त वकीलनि पारां काल 200 वकीलनि ते ॿधल टीम जोड़ी वई हुई, जेका बिना के मुआवज़े जे धरती धड़नि ते जी कोर्टुनि में मालिकी कंदी। अॼु उन टीम में न सिर्फ़ वाध थी आहे, पर सिंध दोस्त वकीलनि पारां गिरफ़्तार कारकुननि लाइ खाइण पीअण जो बंदोबस्त पिणु कयो वियो। कोर्ट में पेशी दौरान गिरफ़्तार थियलनि सां उन्हनि जे वारसनि जी ॻाल्हि ॿोल बि कराई वई। जेको एहतिजाज बैरिया टाउन साम्हूं थियो हो, उन बाद जेका साज़िश कई वई, उन तहत बैरिया टाउन ख़िलाफ़ सॼी सिंध उथी बीठी आहे। मुसलसिल हिन क़ाफ़िले में माण्हुनि जी शमूलियत ॿुधाए थी त कंहिं बि सूरत में हिन मंसूबे खे सिंध जो अवाम क़बूल न कंदो। उन बाबति सिंध एक्शन कमेटीअ जे सॾ ते कॉम्परस अॻवाननि जी गिरफ़्तारियुनि तोड़े केस दाख़िल करण वारे अमल ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा करे कारोबार बि अॼु बंदि रखियो वियो। हैदराबाद में मुख़्तलिफ़ कॉम्परस पार्टियुनि पारां कासिमाबाद खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। सखर में पिणु कॉम्परस पार्टियुनि जे अॻवाननि तरफ़ां फुआरा चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। लाड़काने में बि कॉम्परस पार्टियुनि पारां एहतिजाज कयो वियो। इन समेत सॼी सिंध में अॼु एहतिजाजी मुज़ाहिरा पिणु कया विया आहिनि। हिन वक़्तु बुनियादी सवाल इहो थो पैदा थिए त जेके विगोड़ थिया
उन्हनि ख़िलाफ़ कहिड़ी कार्रवाई कई वई आहे, उन्हनि जा सबूत हिन वक़्त ताईं साम्हूं न आहिनि अची सघिया, पर कंहिं न कंहिं शइ जी आड़ वठी कारकुननि ते केस दाख़िल कया पिया वञनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी खां सिंध एक्शन कमेटी समेत सॼी सिंध हिन वक़्तु बुनियादी सवाल पुछे थी त कहिड़ी ज़मीन, केतिरी ज़मीन कराची खां हैदराबाद ताईं कहिड़ी हाउसिंग स्कीम ऐं कहिड़े मक़सद ताईं लाइ ॾिनी वई आहे, उहा सिंध जे अवाम खे ॿुधाई वञे। हीअ जेका रोकथाम थिए पई उन मां वाज़े तौर ते इहो अंदाज़ो लॻाए सघिजे थो। ऐं जहिड़े तरीक़े जा केस दाख़िल कया पिया वञनि त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सूबाई हुकूमत हिन वक़्तु बौखलाहट जो शिकार आहे। सॼे मामले ते पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। मूंखे हिन वक़्तु फोन लाइन ते जॉइन कयो आहे सिंध तरक़ी पसंद पार्टी जा सरबराह आहिनि, सीनियर अॻुवान आहिनि सिंध एक्शन कमेटी जा डॉक्टर कादिर मक्सी साहब। डॉक्टर साहब वॾी महिरबानी, थैंक यू सो मच जॉइन करण जे लाइ। ऐं उन सां गॾोगॾु मूंखे फोन लाइन ते ई जॉइन कयो आहे सिंध इंडिजीनियस फोरम जा अॻुवान आहिनि ऐं पाण मुसलसिल बैरिया टाउन वारे मामले ते गुज़िरियल केतिरी अरसे खां जिदोजहद कनि था, गुल हसन कलिमती साहब। सर अवां जी बि वॾी महिरबानी, थैंक यू सो मच प्रोग्राम में जॉइन करण जे लाइ। डॉक्टर साहब मां अवां खां शुरूआत कंदुसि। हीउ जेको मामिलो असांखे आचर ॾियारे नज़र आयो ऐं जहिड़े तरीक़े सां केसनि में वाध थिए पई, 170 जे लॻभॻि कारकुन गिरफ़्तार आहिनि, सनान ख़ान हिन वक़्तु बि गिरफ़्तार आहे, उनखे अॼु ज़ाहिर कयो वियो आहे ऐं मुसलसिल इल्ज़ाम मड़िया पिया वञनि। अब कीअं पिया ॾिसो सॼी सूरत हाल खे? छा जेका कोशिशि थी हुई उन ॾींहुं ऐं उन खां पोइ हिन वक़्तु जेका कोशिशि थिए पई उन तहत छा ख़ामोश कराए सघिजे थो जेको तरीक़ेकार इख़्तियार कयो पियो वञे? ॾिसो साईं, हाणे ॻाल्हि इहा आहे त ख़ामोशी सिर्फ़ु हिकिड़ी सूरत हाल में थी सघे थी त हुकूमत पंहिंजी होॾ छॾे ॾे ऐं हू नेगोसिएशन टेबल ते अचे ऐं इंडिजीनियस मूवमेंट वारा प्लस एक्शन कमेटी उन्हनि जे नुमाइंदनि सां वेही तइ करे त आख़िर कहिड़ी हद आहे जंहिं हद ते बैरिया खे ज़मीन इब्तिदाई इलाज करे कई वई त उनजी हद केतिरी आहे, उहे हदूं मुतयन थींदियूं। उनखां पोइ जेके बि पुराणा ॻोठ उहे पंहिंजे असली शिकिल में बहाल थींदा, जेके ॻोठान जूं ज़मीनूं आहिनि लीज़ुनि वारियूं उन्हनि खे मालिकाना हक़नि ते उन्हनि खे मुंतकिल थी वेंदियूं ऐं इन तरीक़े सां ॻाल्हि ॿोल थींदी, अॻिते वधंदी त इहा ख़ामोशी थींदी। न त हीअ जेका आवाज़ तहरीक आहे इहा हाणे कंहिं फर्द जे बजाए सिंध जी क़ौमी तहरीक बणिजी वई आहे। जीअं कालाबाग जे ख़िलाफ़ तहरीक हुई या धारी आबादकारी ख़ुदि हिन बैरिया जी डेवलपमेंट जो पसे पर्दा हिकिड़ो पहलू आहे जंहिं ते वधीक एतिराज़ात आहिनि सॼी क़ौम खे, माण्हुनि खे त भई एॾी वॾी मेगा प्रोजेक्ट हाउसिंग जा तामीरात जा शुरू थींदा त सिंधी माण्हुनि वटि न मुआशी एतिरी सघ आहे, न सिंधी माण्हू एतिरो पखिड़िजी सघंदो आहे। सिंधी त अञा पंहिंजे कंदकोट कश्मीर आबाई वतन उन्हनि इलाइक़नि में ई दुखी सुखी ज़िंदगी सदियुनि खां गुज़ारनि पिया त हीअ जेके बि ऑक्यूपाई कंदा उहे धारियां अची कंदा ऐं सिंधी अक़िले में तब्दील थींदा। इहो वॾे में वॾो अंसर आहे। इन करे असां चऊं था इंडिजीनियस मूवमेंट वारनि जो त इहो स्टैंड आहे जेको इब्तिदाई 2018 वारो सुप्रीम कोर्ट ऑर्डर ॾिनो हो, उन ऑर्डर जे तहत सभु शयूं क़ाबिल अमल अचनि। त हाणे सवाल इहो आहे त सरकार जो मूड आहे त ज़रदारी जो मूड आहे, छो जो सिंध हींअर मुकमल तौर ते बेचैनी वधि खां वधि आहे ऐं उन सां गॾोगॾु सिंध चार्ज लॻी पई आहे। हींअर तव्हां ॾिसो था त ज़िले सत ते तालके सत ते गिरफ़्तारियूं बि थियनि पियूं, रुकावटूं बि पइजनि पियूं। अॼु बि माशाल्लाह सॼी सिंध में जो एक्शन कमेटी जो ऐलान हो त सॼी सिंध में भरपूर तरीक़े जा मुज़ाहिरा थिया आहिनि। माण्हुनि मां ख़ौफ़ ख़तमु थींदो वञे। जॾहिं क़ौमुनि मां नौजवाननि मां ख़ौफ़ ख़तमु थी वेंदो त हुनखे दुनिया जी का बि तव्हांखे शिकस्त कान ॾेई सघंदी आहे। इन जे करे हुकूमत खे पंहिंजी होॾ तां लाहिणो पवंदो। बाक़ी असां सभिनी लाइ जेल बेल को मसइलो कोन्हे, असांखे जेल मोकिले छॾींदा। असां अञा हिकिड़ी तरतीब सां तहरीक हलायूं था उनखे कंहिं मरले वार, पर जेकॾहिं असांखे जेलनि में विझी वियो त इहा तहरीक एॾी शिदत सां अची वेंदी जो हुक्मरान खां संभालण ॾुखी थी वेंदी। डॉक्टर साहब इन बाबति ॿुधाइजो को राब्तो थियो आहे बाज़ाब्ता तौर ते सूबाई हुकूमत तरफ़ां या उन्हनि जे अॻुवाणनि तरफ़ां? छो त इहे ख़बरूं बि गर्दिश कनि पियूं सिंध एक्शन कमेटी जे कुझु अॻुवाणनि सां ॻाल्हियुनि जी का पेशरफ़्त थी सघे थी या उन बाबति को राब्तो थियो आहे? मूंखे इन जे बाबति का बि इंफॉर्मेशन कोन्हे साईं, ऐं न ई मूंसां कंहिं सिधी तरह राब्तो कयो आहे। सो इन जे बाबति मां तफ़तीश थो कयां ऐं एक्शन कमेटी जे कंहिं साथीअ तरफ़ां अहिड़ी का ॻाल्हि कान आई आहे।
त कंहिं हुकूमत राब्तो कयो आहे या कुझु थियो आहे। हाणे असां सुभाणे साईं जलाल शाह वारा हैदराबाद में बेल ज़मानत लाइ वेंदा। अॼु गुलशन कलमती ऐं रियाज़ चांडी साहब वारा कराची मां पंहिंजी प्रोटेक्शन बेल वठी आया। त पोइ हिकु ॾींहुं तइ करे असां समूरा गॾिजी हुन ट्रायल कोर्ट में वेंदासीं बेल जे लाइ। ऐं ट्रायल कोर्ट जी बेल खां पोइ वरी बाज़ाब्ता तौर ते इहो सिंध असेंबली जो जेको धरनो वग़ैरह उन जी डेट जो तइन करे ऐं असां इंशाअल्लाह पंहिंजी जदोजहद जो नओं आगाज़ शुरू कंदासीं। गुलशन साहब, अवां ॿुधाइजो ज़ाहिरा अवां गुज़िरियल केतिरे अरसे खां ही जेको बैरिया टाउन जी जेका वाद आहे ऐं उनखे ॾिसो पिया मुसलसिल जेका वालार थिए पई ॻोठनि खे ड्राथो थो वञे, अवां सदाईं इन बाबति आवाज़ उथारियो आहे। हिन वक़्तु इहो ॿुधाइजो जेका सूरतहाल असांजे साम्हूं अचे पई जॾहिं ॻोठ ड्राथा विया ऐं उन वक़्तु असां ॾिठोसीं सिंध एक्शन कमेटी जी क़यादत हुजे या अवां सिंध इंडिजिनस फोरम वारा गॾु बीठा पर नोटिस वरिता विया पीपल्स पार्टी जे चेयरमैन तरफ़ां बि ऐं ॻाल्हि जॾहिं हाई प्रोफाइल थी त उन बावजूद बि के कार्रवाइयूं न थियूं। पर जेका ही आचर ॾिहाड़े ते कोशिश थी आहे उन खां पोइ असां ॾिसूं पिया त हर पासे खां बैरिया टाउन जी मदद थिए पई ऐं जेके बि हड़ई जेके सियासी पार्टियूं आहिनि असेंबलियुनि में वेठल उहे उन्हनि जो साथ ॾियनि पियूं। इन जा ॿुधाइजो त कहिड़ियूं मजबूरियूं आहिनि, कहिड़ा कारण आहिनि ऐं जेका ही कोशिश थी आहे छा सम्झो पिया त इन तहत दॿाए सघिजे थो इन तहरीक खे? महिरबानी मुंहिंजी ॻाल्हि इहा त ॻाल्हि पतरी पट पई आहे त केरु मतिलबु रियाज़ सां बीठल आहे, केरु ॻोठाणनि सां बीठल आहे। तंहिंजे करे इहो चवण ते मतिलबु रियाज़ जो मंसूबो इहो मुमकिन ई कोन्हे। MQM, जमायत इस्लामी, PTI, पीपल्स पार्टी सभु हिकिड़े पासे हुनखे बचाइण लाइ बीठा आहिनि। तंहिंजे करे तव्हां सम्झी सघो था त इहा स्कीम कंहिंजी आहे, हिन स्कीम खे कंहिंजी पुठभराई हासिल आहे। ऐं ॿिए पासे ॻोठाणनि खे जॾहिं ॻोठ ढाटा वञनि था, उन्हनि जे ज़मीन ते कब्ज़ो कयो वञे थो, उते केरु कोन थो पहुचे, न MQM थी पहुचे, न PTI थी पहुचे, न पीपल्स पार्टी थी पहुचे। उते सिंध एक्शन कमेटी जा दोस्त आहिनि, उते इंडिजन्स राइट लाइन जा दोस्त पहुचनि था। इन करे आउं सम्झां थो त इहो हाणे क्लियर आहे त हिन मनसूबे खे कंहिंजी हिमायत हासिल आहे, इहो मनसूबो कंहिंजो आहे। ॿी ॻाल्हि इहा त पंहिंजो इंडिजन्स मूवमेंट ऐं सिंध एक्शन कमेटी जेका पंहिंजो मूवमेंट हलाई पई ऐं हींअर जेको धरनो सिंध एक्शन कमेटी हो जंहिं पूरे सिंध खे जेको मुतहरक कयो ऐं हाणे जदोजहद जी अलामत बणिजी वई आहे बैरिया टाउन। हाणे जेकी बि मूवमेंट आहे, इलेक्शन थिए, बलदियाती इलेक्शन थिए, हाणे ही बैरिया टाउन अलामत आहे उन सभिनी शयुनि जी जंहिंखे असांखे गॾु करणो पवंदो, सॼे मूवमेंट खे, उन नौजवाननि खे, उन सभिनी खे गॾु करणो पवंदो। ऐं बाक़ी FIR केतिरा बि कठिन फ़र्क़ु कोन थो पए हिन सां। इहो त आम रूटीन जदोजहद कंदाऊं, मैदान में हूंदा इहे सभु शयूं आहिनि, इन सभिनी शयुनि खे मुंहुं ॾियणो पवंदो। 10,000 कठिन 20,000 कठिन को फ़र्क़ु नथो पए। डॉक्टर साहब, अवां ॿुधाइजो ज़ाहिरा जेका हिन वक़्तु असांखे सूरत हाल नज़र अचे पई जहिड़े तरीक़े सां शयुनि जो रुख मोड़ियो वियो आहे, अवां जो ऐलान थियणो आहे सिंध असेंबली ॿाहिरां एहतिजाज बाबति, उन बाबति कहिड़ियूं तयारियूं आहिनि ऐं कहिड़ी पेशरफ़्त थी सघे थी? शुरूआती तौर ते बजट जे ॾींहंनि बाबति ॿुधायो वियो हो ऐं उन बाबति कॾहिं को फ़ैसिलो थियणो आहे? ज़ाहिरी तौर ते हिन वक़्तु हिकु पासे गिरफ़्तारियूं थियनि पियूं, ॿिए पासे सॼी सिंध में एहतिजाज बि अॼु थिया आहिनि वाज़े तौर ते सिंध एक्शन कमेटी जे सॾ ते। हा साईं, असांजो इरादो इहो छो जो जेका बि ज़िम्मेवारी वॾे खां वॾी आहे असेंबली जी, जेका बि कानून बिल पास थियनि था या जेको पुराणनि कानूननि में जेका तरमीम थिए थी उहा असेंबली करे थी। इहे ई असेंबली मेंबर आहिनि जेके जिन जा डबल स्टैंडर्ड थी विया आहिनि, उन्हनि जे इंट्रेस्ट जूं ॻाल्हियूं आहिनि त हू मरवेसो सिंध न ॾेसूं नारा हणनि था, सिंध मुंहिंजो वतन, सिंध मुंहिंजे मादरे वतन, ॾाढी दानशूराना असेंबली में तकरूं कनि था। पर जेको हक़ीक़ी वतन खे जेके ख़तरा आहिनि, चैलेंजिस आहिनि, ही बैरिया टाउन जहिड़ा ऐं वतन ते जेका हलार करे उन्हनि खे अकलियत में तब्दील, धरती धणियुनि खे अकलियत में तब्दील करण वारी ॻाल्हि आहे। इन ते सभु मुंग विझी वेठा आहिनि। MGA जे हुन में रूल ऑफ बिज़नेस में तब्दीली या जेको पुराणा जेके रेवेन्यू जा लॉज आहिनि उन में तब्दीलियूं करे हिननि सॼी जो सॼी कराची खे
बंदरबाद करे पंहिंजे मफ़ादनि लाइ जेके माली मफ़ाद आहिनि उन लाइ सॼी जो सॼी ज़मीनुनि खे तबाह कयो आहे। त हाणे इन करे असीं चऊं था त असांखे असेंबली जे आॾो वञी मुख़्तलिफ़ बहस आहिनि। हिकिड़ा माण्हू चवनि था त 72 कलाक लाइ ॾियणु खपे, ॿिया चवनि था त हिकु ॾींहं लाइ वञणु खपे, ॿिया चवनि था न 5 ॾींहं लाइ विहणु खपे। त हाणे सभिनी दोस्तनि जी गॾियल मशवरे सां जेके बि असां हाणे छो जो स्टेक होल्डर बणिजी विया आहियूं, अॻु में एक्शन कमेटी हुई, हींअर इंडिजिनस कमेटी ख़ुदि एक्शन कमेटी जो हिसो थी, हाणे उहो वसी प्लेटफॉर्म बणिजी वियो आहे। त इन करे कोशिशि हूंदी त सभिनी जे सलाह मशवरे सां अहिड़ो गॾियल लाइमल ठाहिजे त जेतिरा बि दोस्त हलनि, 10,000 हलनि, 20,000 हलनि, 5,000 हलनि, पर असां वञूं, 1-2 ॾींहं उते वियूं असेंबली जे साम्हूं, ऐं जेके मेंबर अचनि था असेंबली में उन्हनि खे शर्मायूं, उन्हनि खे अहसासु ॾियारियूं त तव्हां असांजो वतन विकिणो पिया, ऐं क़ौम खे उन्हनि जे चेहरनि खां रोशनास करायूं, जीअं ईंदड़ वक़्त में जेको बि इलेक्शन जो मरहलो अचे त इन्हनि खे माण्हू जेको आहे पंहिंजे दरनि खां ख़ाली मोटाए छॾे। गुल हसन साहब, अवां आगाह कजो ज़ाहिरी तौर ते जेका करारदाद उन ॾींहुं साम्हूं आई आचर वारे ॾिहाड़े ते या उन खां अॻु जेको मौक़िफ़ रहियो आहे त सिंध हुकूमत वाज़े करे केतिरी ज़मीन उन कहिड़े हाउसिंग स्कीम लाइ ॾिनी आहे, कहिड़े तरीक़ेकार तहत ॾिनी आहे, ऐं सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी ॻाल्हि थिए पई बार बार। हिन वक़्त ताईं जेका वालार थी आहे ख़ासि करे बहरिया टाउन जी, उन जी हद केतिरी आहे, ऐं उन सां गॾोगॾु जेके मुतासिर ॻोठाणा आहिनि या जेके तरीक़ेकार इख़्तियार कया विया आहिनि सिंध हुकूमत बाबति पारां, उन बाबति असांजे नाज़रीन खे आगाह कजो। महिरबानी। पहिरीं ॻाल्हि हिकिड़ी वज़ाहत करें डॉक्टर साहब जी, इंडिजिनस राइट लाइन अञा ताईं सिंध एक्शन कमेटी जी बाज़ाब्ता मेंबर न आहे। उनमें आऊं जेको इंडिजिनस मेंबर आहियां, साईं खुदानूश आहे, असां इंडिजिन सिंध एक्शन कमेटी जा शुरू खां वठी मेंबर आहियूं। ऐं एज़ ए हिस्टोरियन ऐं साईं खुदानूश एज़ ए समाजी वर्कर उहो शुरू खां वठी बिटे निज़ाम खां बि पहिरीं असां उन जा हिसो आहियूं। ऐं हाणे बाक़ाइदा जेके दावत ॾींदी ऐं हुते इंडिजिनस जी मीटिंग में असां बि इहा ॻाल्हि रखंदासीं त उहो असां हिन तहरीक जो हिसो थियूं, उहो अलॻि ॻाल्हि आहे। बाक़ी ॿी ॻाल्हि तव्हां जेका ॻाल्हि कई त केतिरी ज़मीन जेका ॾिनी वई आहे, त जीअं डॉक्टर साहब ॿुधायो त 2018 जो जेको जजमेंट आहे पंहिंजे सुप्रीम कोर्ट जो 98 पेजनि जो, उहो तव्हां पढ़ंदव त ज़मीनूं कीअं अलाट कयूं हुयूं, केतिरियूं ज़मीनूं ॾिनी वयूं आहिनि, उनमें 44,000 एकड़नि जो ज़िक्र आहे। तंहिंजे करे उनमें डिटेल सां लिखियल आहिनि, जंहिंमें नेब इंक्वायरी कई आहे, कहिड़ा कहिड़ा माण्हू मुलवस आहिनि, उनमें डिटेल सां सभु शयूं मौजूदु आहिनि जेके बहरिया टाउन खे अलाट कया विया आहिनि। पोइ इम्प्लीमेंटेशन बेंच ठाही वई त हिननि फ़ैसिलनि ते अमल दरामद करे, उन्हनि फ़ैसिलनि ते अमल दरामद करण जे बजाए उन्हनि 16,800 एकड़ जेका आहे उहा बहरिया टाउन खे 460 अरब रुपयनि जी एवज़ उनखे ॾेई छॾी, पर उनजी का जेका आहे चार दीवारी न कढी वई, उहो किथे कहिड़ी जाइ ते कहिड़ी ज़मीन इहा का ख़बर कान्हे। इन करे ही पंहिंजा बिल्डोज़र खणी पहुची थो वञे उन एरिया में त कोर्ट मूंखे इहा ॾेई छॾी आहे। तंहिंजे करे असां चऊं था त असां त हुनखे मञूं कोन था 16,800 वारे खे, पर पोइ बि असां सिंध गवर्नमेंट खे चऊं था त उहो 16,800 एकड़ ज़मीन आहे किथे, उनजी जेका आहे मार्किंग थियणु खपे, उहो कहिड़ी ज़मीन आहे जेका हिननि खे ॾिनी वई आहे। ॿियो त हिन में 25 ॻोठ आहिनि, 25 ॻोठ बहरिया टाउन जे अंदरि अचनि था, जंहिं मां 3 ॻोठ त हिन लॻाए छॾिया आहिनि, बाक़ी अञा मौजूदु आहिनि। उन्हनि ॻोठनि खे न चार दीवारियूं ॾिनियूं आहिनि, उन्हनि ॻोठनि जे क़ब्रस्ताननि ते कब्ज़ो कयो वियो आहे, छाकाणि त हेॾी वॾी स्कीम आहे जेका 40-45,000 एकड़नि ते वञे थी। अञा ताईं उन ज़मीन खे, उन सॼे हाउसिंग प्रोजेक्ट खे पंहिंजे लाइ को बि क़ब्रस्तान कोन्हे, क़ब्रस्तान लाइ ज़मीन छॾियल कोन्हे। ऐं जेके मक़ामी माण्हुनि जा क़ब्रस्तान आहिनि 3-4, उन्हनि ते उन्हनि कब्ज़ो करे चार दीवारूं ॾेई छॾियूं ऐं मक़ामी माण्हू पंहिंजा मुर्दा उते दफ़न कोन था कनि। तंहिंजे करे इहा सूरत हाल आहे पीपल्स पार्टी खे। सभु पीपल्स पार्टी जा वोटर आहिनि, सॼी ज़िंदगी उन्हनि पीपल्स पार्टी खे वोट ॾिना, MPA MNA पीपल्स पार्टी जा चूंडी अचनि था, उन्हनि खे इन तरफ़ ध्यानु ॾियणु खपे। उहो बजाए उन्हनि माण्हुनि सां मिलण जे, हू बहरिया टाउन जा जेको गेट सड़ी थो वञे, ॿ जेके दुकान सड़नि था उन्हनि खे विज़िट करणु वञनि था, त पंहिंजे पीपल्स पार्टी खे सोचणो पवंदो त हिन सॼे वॾे हाउसिंग स्कीम जे लाइ उन जेके ॻोठ मुतासिर थींदी पिया, उन्हनि जे पाणी जी स्कीम मुतासिर थी वई, उन्हनि जा रस्ता मुतासिर थिया आहिनि, उन तरफ़ बि गवर्नमेंट खे ध्यानु ॾियणु खपे। इहे जेके पार्टियूं अॼु मलक रियाज़ सां बीठल आहिनि, सभिनी खे उन्हनि ॻोठाणनि ते वञणु खपे, उन्हनि जो हाल अहिवाल उन्हनि खां पुछनि, उन्हनि जे ज़मीनुनि ते कब्ज़ा थिया आहिनि। ॿी ॻाल्हि इहा त हीउ सॼो रोज़गार हुयो माण्हुनि जो, और सॼो रोज़गार जेके ज़मीनूं हुयूं
उन ज़मीननि ते कब्ज़ो कयो वियो। हिननि जी जेका आहे उहा मालवंद माण्हू आहिनि, चरागाहूं हुयूं, हाणे उहे केॾां वेंदा? उन्हनि जो को रोज़गार कोन्हे, उनजो को बंदोबस्तु कोन्हे। जेकॾहिं हिकिड़े लमेल असां 16,800 वारे ॻाल्हि खे मञूं बि त उनजे अंदरि ईंदड़ ॻोठनि जो छा थींदो? उन्हनि माण्हुनि जो रोज़गार जो साधन, जेको रोज़गार ज़मीननि ते उहो ख़तमु थी वियो, चरागाहूं ख़तमु थी वियूं। हाणे उन्हनि माण्हुनि जो रोज़गार छा हूंदो? उन ते बि सोचण जी ज़रूरत आहे। जेकॾहिं 16,800 जी त ॻाल्हि करियूं था त पोइ उन्हनि माण्हुनि जो छा थींदो? उन 25 ॻोठनि जो छा थींदो जेके उन जे अंदरि अचनि था? ज़ाहिरी तौर ते ऐं जेका सूरत हाल आहे उहा ॾींहों ॾींहुं ही जेको मामिलो आहे उन ख़िलाफ़ सॼी सिंध मां आवाज़ उथनि पिया। वॾी महिरबानी अव्हां जी। गुलशन कलिमती साहब, डॉक्टर कादिर मक्सी साहब असां सां गॾु मौजूदु हुआ। बैरिया टाउन जी वालार ख़िलाफ़ आचर ॾियारे ते थियल एहतिजाज खां पोइ जेका रिथाबंदी तहत कोशिश कई वई आहे उन तहत हिन वक़्त ताईं केस बि दाख़िल थियनि पिया ऐं ॿिए पासे असांखे इहो बि नज़र अचे पियो गिरफ़्तारियूं बि थियनि पियूं। कोशिशि थिए पई कंहिं न कंहिं तरीक़े सां जेके कारकुन हुआ उन्हनि जूं गिरफ़्तारियूं कयूं वञनि, पर जेका ही तहरीक आहे उन में वाध थींदी पई वञे। हाणे ही सॼी सिंध ताईं पहुची चुकी आहे। जीअं डॉक्टर कादिर मक्सी साहब ॿुधायो पिए त जेके अॻुवान आहिनि उहे मुलाक़ात कंदा सुभाणे ऐं उन बाबति तइ कयो वेंदो त ईंदड़ जेको एहतिजाज आहे उहो कॾहिं थींदो, जंहिंजे लाइ सिंध असेंबली बाबति अॻी आगाह कयल आहे सिंध एक्शन कमेटी पारां। बैरिया टाउन जी वालार में शुरू खां वठी पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं सूबाई हुकूमत बैरिया टाउन सां गॾु रहिया आहिनि, हिन वक़्त ताईं गॾु आहिनि ऐं आचर वारे ॾिहाड़े एहतिजाज खां पोइ हिन वक़्त ताईं साथ ॾियनि पिया। इन करे पाण प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं मुआशी सूरत हाल जे हवाले सां वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध हुकूमत हिकु भेरो ॿीहर आम्हूं साम्हूं आहिनि। हुन वाले वक़्त ब्रेक जो असां सां गॾु। प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भलीकार हिन हिसे में पाण ज़िक्र कंदासीं। हिकु भेरो ॿीहर बजट खां अॻु सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत आम्हूं साम्हूं आहिनि ऐं वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां काल्ह डिटेल में प्रेस कॉन्फ्रेंस पिणु कई ऐं हुन पारां इहो ॿुधायो वियो त 70% मुल्क जो रेवेन्यू जनरेट कंदड़ सूबे खे नज़रअंदाज़ कयो पियो वञे। जेके स्कीमूं उन्हनि पारां ॾिनियूं वियूं उन्हनि खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे, जंहिंजे जवाब में अॼु डॉक्टर फहमीदा मिर्ज़ा पारां ऐं मोहम्मद मियां सुमरे पारां बि प्रेस कॉन्फ्रेंस कई हुई। उन्हनि पारां बि चयो वियो त सिंध हुकूमत खे जेतिरो ॾिजे थो उहो करप्शन जे नज़र वर चढ़े थो ऐं उनजो जेको इस्तेमालु आहे उहो नथो थिए। बैरिया टाउन वारो मामिलो बि आहे, उन ते बि जेके पैसा सिंध हुकूमत खे मिलणा हुआ उन ते बि हिन वक़्तु वफ़ाक़ जी नज़र साम्हूं अचे पई। जुमे ते बजट पेश थियणो आहे ऐं उन बाबति वफ़ाक़ी हुकूमत जूं जेके तयारियूं आहिनि ऐं जेके IMF जा शर्त आहिनि उन समेत जेको हिन भेरे रेवेन्यू कलेक्शन जो अंग रखियो वियो आहे उन बाबति सभिनी ते पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। मूंखे हिन वक़्तु फोनलाइन ते जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी ऐं तजनिगार जावेद सुमरो साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। जावेद साहब वॾी महिरबानी, थैंक यू सो मच प्रोग्राम में जॉइन करण जे लाइ। ऐं उन सां गॾोगॾु मूंखे फोनलाइन ते जॉइन कयो आहे मुआशी माहिर आहिनि मोहतरम जनाब मुश्ताक मीरान साहब। मीरान साहब अव्हां जी वॾी महिरबानी, थैंक यू सो मच जॉइन करण जे लाइ। जावेद साहब अव्हां ॿुधाइजो जेको इजलास थियो हो वॾे वज़ीर सैयद मुराद जेको वज़ीर आज़म जी सदारत हेठि, जंहिंखां पोइ वॾे वज़ीर पारां कुझु शयुनि ते ख़दशनि जो इज़हार कयो वियो, काल्ह मुकमल प्रेस कॉन्फ्रेंस कई वई। हिकु पासे वफ़ाक़ी हुकूमत इहा दावा करे पई त हू चाहिनि पिया सिंध में तरक़ी थिए ऐं जेके सियासी बुनियादनि ते हू इहो बि चाहिनि पिया त हू पंहिंजे तौर ते हिते कमु कनि, पर पाकिस्तान पीपल्स पार्टी नथी करणु ॾे। ॿिए पासे पाकिस्तान पीपल्स पार्टी इहो इल्ज़ाम थी हणे त सूबे खे नज़रअंदाज़ कयो पियो वञे। छा सूरत हाल आहे? अदा मेरा ॾिसो इस्लामाबाद पाकिस्तान जो वफ़ाक़ी गादी वारो शहर आहे। हिते मुख़्तलिफ़ क़िस्म जी पॉलिसियूं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ठहंदियूं आहिनि ऐं उहे कुझु वक़्त लाइ हलंदियूं आहिनि, उन खां बाद में ख़तम बि थी वेंदियूं। पर हिन वक़्तु करंट जेका बजट अचणी आहे जुमे जे ॾींहुं 11 जून ते सुबुह जो 11 वॻे इजलास बि घुरायो वियो आहे। उन इजलास खां पहिरियों टेक्निकली क़ौमी इक़्तिसादी काउंसिल जंहिंखे असां अंग्रेज़ी में नेशनल इकनॉमिक काउंसिल चवंदा आहियूं, उनजो इजलास थियो आहे। उन इजलास में चइनी सूबनि जा वॾा वज़ीर पेश थिया ऐं ख़ासि तौर ते छाकाणि त असां सिंधी आहियूं त असांजो सभ खां घणो कंसर्न साईं मुराद अली शाह जेको सिंध जो वॾो वज़ीर पेश थियो नेशनल इकनॉमिक काउंसिल जे इजलास में, त उते उन पंहिंजे नुमाइंदे निसार घोड़े सां गॾिजी करे इहो मौक़िफ़ इख़्तियार कयो त वफ़ाक़ी हुकूमत जेका PTI जी आहे उहा सिंध में ख़ासि तौर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी सां तालुक़ रखंदड़ जेके क़ौमी असेंबली या सूबाई असेंबलियुनि जा तब्क़ा आहिनि उन्हनि खे नज़रअंदाज़ करे, पर जेकॾहिं ॾिठो वञे त उते जेके PTI सां तालुक़ रखंदड़ या GDA सां तालुक़ रखंदड़ हल्का आहिनि या जेके कॉन्स्टिट्यूएंसीज़ आहिनि उन्हनि खे भरपूर तरीक़े सां तरक़ियाती पैकेज ॾिनो पियो वञे। इहो बि मुराद अली शाह असांखे ॿुधायो त जेका
इजलास हुयो उन में उन्हनि पंहिंजो इख़्तिलाफ़ी नोट पेश कयो, उन खां पोइ थी हलिया आया। पर हाणे इन ॾिस में ॾिसो त हिकिड़ी शइ बाक़ी नज़र अचे थी त जेतिरा इल्ज़ाम वफ़ाक़ी हुकूमत जे तरफ़ खां जेके वफ़ाक़ी वज़ीर आहिनि उहे सिंध हुकूमत जे मथां लॻाइनि था, ऐं अॼु जीअं मोहम्मद मियां सूमरो ऐं डॉक्टर फ़हमीदा मिर्ज़ा प्रेस कॉन्फ्रेंस करे उहे साॻिया ई इल्ज़ाम वर्जाया आहिनि, त इन सूरत हाल खां पोइ इहा शइ सोचण ते मजबूर थी करे त आया वाकई एतिरी करप्शन सिंध में आहे जो वफ़ाक़ी हुकूमत पीपल्स पार्टीअ सां एतिरो सहकार ख़ासि तौर ते बजट जारी करण जे मामले ते नथी करे। हाणे इहो हिकिड़ो अलॻि हिकिड़ो सुवाल आहे। बाक़ी इल्ज़ाम आहिनि, उहे इल्ज़ाम पंहिंजी जाइ ते लॻंदा रहनि था। शायदि इन हवाले सां मुंहिंजो पंहिंजो तजियो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी उन हिसाब सां सोशल मीडिया ते एतिरी मज़बूत न आहे जेतिरी पाकिस्तान तहरीक इंसाफ़ मज़बूत आहे। इन जे करे इहो हिकिड़ो मुक़ाबिलो आहे, हलंदो रहंदो आहे। पर पीपल्स पार्टी सोशल मीडिया जे फ्रंट ते तमामु घणो पोइते हुअण करे जेके इल्ज़ाम लॻाया वञनि था पीपल्स पार्टी मथां करप्शन जा, उहे सरफेस ते ॿाहिरि अचनि था, ऐं जेके पीपल्स पार्टी इल्ज़ाम लॻाए थी पीटीआई जे मथां उहे सरफेस ते नथा अचनि, उहे मथां अचणो नथा ॾियनि। सो इन सूरत खे ॾिसिजे त ज़ाहिर आहे हाणे हिन वक़्तु सिंध ऐं वफ़ाक़ जे विच में एतिरी सख़्त लफ़्ज़नि वारी जंग शुरू थी वई आहे जो इनखे फ़िलहाल ईंदड़ 2-2.5 सालनि में ख़तमु नथो करे सघिजे। हिन वक़्तु वफ़ाक़ी हुकूमत जो क्लियर स्टैंड था त सिंध हुकूमत खे तरक़ियाती बजट इन लाइ न ॾिनी वेंदी त उहो करप्शन न कनि। सिंध में जेकॾहिं ॾिसो त तव्हां वटि हलीम आदिल शेख साहिबु वेठो आहे, ॿिया जेके पीटीआई जा आहिनि जंहिंमें ख़ुरबशेर ज़माना ऐं ॿिया आहिनि, उहे एतिरे हद ताईं वञी करे कराचीअ में छापा आणनि था मुख़्तलिफ़ जॻहुनि ते त हिते हे करप्शन थिए थी, हिते हे करप्शन थिए थी। त इहे जॾहिं सोशल मीडिया ते अचनि थियूं त इस्लामाबाद जे रहंदड़ माण्हू बि उन्हनि शयुनि खे सच सम्झनि था ऐं चवनि था त वाकई इहा शइ आहे। हाणे जॾहिं इहे शयूं साम्हूं अचनि थियूं त पोइ ज़ाहिर आहे वफ़ाक़ी हुकूमत हिन शइ खे ॾिसे थी, ऐं वफ़ाक़ी हुकूमत जो सिर्फ़ु हिकिड़ो ई कमु आहे, उहा सोशल मीडिया ते जेका शइ हलंदी उनखे प्रेफरेंस ॾींदा आहिनि त उनखे साम्हूं रखी करे जेका बि ज़ाहिरी तौर ते मुश्ताक साहब अवां ॿुधाइजो जी जावेद साहब असांखे सियासी तौर ते ॿुधायो त जेके शयूं असांजे साम्हूं अचनि पियूं ख़ासि करे हिन हुकूमत खां, बल्कि उन खां अॻु में बि NFC पूल वारो मामिलो हुजे या उन ते रिज़र्वेशन्स रहिया आहिनि, हीअ हुकूमत त एतिरी हद ताईं चई चुकी आहे, वज़ीर आज़म साहब चई चुको आहे त अहिड़ी तरमीम अचण खां पोइ वफ़ाक़ वटि का शइ बचे ई नथी। हाणे जेको ही असां कुझु अरसो पहिरियां ॾिठोसीं असद उमर साहब जा सिंध जा दौरा हुआ, उनमें नेशनल हाईवे जूं स्कीमूं हुजनि या इंटरनेट जे हवाले सां कुझु स्कीमूं शामिल हुयूं, नई गाज जो मनसूबो उन में शामिल हो, मुख़्तलिफ़ मनसूबा शामिल हुआ। उन खां अॻु असांखे गुज़िरियल साल कराची कोऑर्डिनेशन जी कमेटी जी सूरत में जॾहिं विहारे वियो सभिनी स्टेक होल्डर्स खे गॾु त उन में इहो ॿुधायो वियो त 1100 अरब रुपया कराची ते ख़र्च कया वेंदा। छा पिया सम्झो त जेको सिंध जो डिविज़नल पूल आहे, जेका ॻाल्हि हिन वक़्तु वॾो वज़ीर करे पियो, त ख़ासि करे सिंध में इहे कोशिशूं थियनि पियूं, स्कीमूं बि घटि ॾिनियूं थियूं वञनि ऐं केतिरनि ई मामलनि में डायरेक्ट वफ़ाक़ मुदाख़लत करे थो सिंध जे मामलनि ते। छा हिन ॻाल्हि में का सचाई आहे या इहा सिंध हुकूमत बि पॉइंट स्कोरिंग लाइ वफ़ाक़ ते इल्ज़ाम हणे पई? ॾिसो, पहिरियों पार्टी खे छॾियो, तव्हां आईनी तौर सिस्टम छा आहे वफ़ाक़ ऐं सूबनि जो हिकिड़ो मिंट ॾियो त मां तव्हांखे एक्सप्लेन कयां, पोइ बाक़ी तव्हांखे सही सम्झ में अची वेंदी। पाकिस्तान जे आइन में इहा आहे त पाकिस्तान फेडरेशन लेवल ते बजट ठहंदी आहे ऐं सूबा पंहिंजी लेवल ते बजट ठाहींदा आहिनि ऐं NFC में जेको बि पैसो मिलंदो आहे सूबे खे ऐं प्लस पंहिंजी जेके जनरेट कंदा आहिनि रेवेन्यू, उन में हू पंहिंजे बजट ठाहींदा आहिनि ऐं सूबाई जेका बजट ठहंदी आहे उन में जेको नॉर्मल ख़र्च हूंदो आहे, रूटीन वर्क, उन खां अलावा जेको डेवलपमेंट लाइ रखंदा आहिनि उनखे सूबा ADP चवंदा आहिनि, एनुअल डेवलपमेंट प्लान। साॻे नमूने सां वफ़ाक़ जॾहिं पंहिंजो बजट ठाहींदो आहे त उनखे हू चवंदा आहिनि त नॉर्मल बजट जेको बि हूंदो आहे ख़र्च पघारूं छॾे करे PSTP जो वर्ड यूज़ थींदो आहे, पब्लिक सर्विस डेवलपमेंट प्रोग्राम, पब्लिक सेक्टर डेवलपमेंट प्रोग्राम। ऐं उहो वफ़ाक़ पंहिंजी बजट मां पैसा कढी ऐं पोइ मुख़्तलिफ़ तरक़ियाती कम कंदो आहे। मां हिते हिकिड़ो इंट्रेस्टिंग ॻाल्हि ॿुधायां त हू हर दफ़े हिकिड़ी पॉलिसी चेंज कंदा आहिनि जेका सिंध खे नुक़सानु ॾींदी आहे। मिसाल जे तौर हिकिड़े दफ़े उन्हनि इहा पॉलिसी कई त हिकिड़े दफ़े इहा पॉलिसी कई त बाबा हाणे असां उते ई डेवलपमेंट प्रोजेक्ट कंदासीं या तरक़ियाती कम कंदासीं जिते जेके सभिनी सूबनि खे फ़ाइदो हुजे, बाक़ी सिर्फ़ु हिकिड़े सूबे खे फ़ाइदो हुजे उहो असां न ॾींदासीं। पर मां 2018 जी जेका बजट ॾिठी त उन में सिंध खे डिनाए कयूं, बाक़ी सूबनि जे इंडिविजुअल, मिसाल बलोचिस्तान में स्कूल ॾिनो,
फ्रंटियर में को रोड ॾिनो मन पंहिंजी पॉलिसी खे वायलेट था कनि, तंहिंजे करे वफ़ाक़ सदाईं पंहिंजी पॉलिसी खे। ॿी जेका शइ तव्हांखे ॿुधायां त जीअं सिंध गवर्नमेंट चवे थी त 65 हिकिड़ो असां पंहिंजो थिए छा थियो त एवरेजली सिंध खे 7% PSDA पाण मिले थो, सिर्फ़ु 7%। इहा वॾी ज़्यादती आहे सिंध सां। हाणे को लास्ट जेका पॉइंट जेका मां ॿुधाइण थो चाहियां। अच्छा मुश्ताक साहब हिकिड़ो मिंट थोरो माफ़ कजो प्लीज त जॾहिं वफ़ाक़ पंहिंजो इहो डेवलपमेंट जो PSDP में जेका रखंदो आहे पैसा त टेक्निकली उहो ई इम्प्लीमेंट कंदो आहे। माना वफ़ाक़ कंदो आहे के सपोज सिंध सूबे में को रोड ठाराइणो आहे नेशनल आहे त उहे ई कंदा आहिनि, जेको वाटर सेक्टर हुजे एनर्जी सेक्टर जो हुजे त वफ़ाक़ पाण इम्प्लीमेंट कंदो आहे ऐं सूबो पंहिंजी बजेट सां उनखे इम्प्लीमेंट कंदो आहे। हाणे हिते इहा ख़बर कोन थी पवे त आया छा सिंध जो इहो मुतालबो आहे त वफ़ाक़ जेके पैसा पंहिंजी बजेट मां असांखे ॾे असां इम्प्लीमेंट कयूं, या वफ़ाक़ जेको आहे उहो बाक़ाइदे सिंध सां ज़्यादती करे थोरा पैसा सिंध लाइ रखियो अथऊं। इहो हिकिड़ो क्वेश्चन मार्क आहे जेको क्लियर कयूं। मुश्ताक साहब इहो ॿुधाइजो, ज़ाहिर जेका वॾे वज़ीर जी काल्ह प्रेस कॉन्फ्रेंस हुई, असद उमर साहब जेका बार बार ॻाल्हि ॿुधाए पियो, काल्ह बि हुन पारां ॿुधाई वई आहे त हिकु कंपनी अलॻि सां ठाही वई आहे वफ़ाक़ी हुकूमत पारां, जंहिंखे वॾे वज़ीर पारां ईस्ट इंडिया जो नालो बि ॾिनो वियो। उन तहत वफ़ाक़ी हुकूमत सिंध में पंहिंजे तौर ते कमु करणु चाहे पई। बक़ौल असद उमर जे त उन तहत सिंध खे जेको हिसो आहे उहो मिले थो, पर जेको ॿिए पासे PSDP जी पाण ॻाल्हि कयूं था त उन में सिंध खे नज़रअंदाज़ कयो थो वञे। इहो हिन वक़्तु पॉइंट आहे ॿिन्ही पासनि खां। हा, हाणे मां क्लियर कयां त PSDP में जेकॾहिं सिंध जे लाइ तमामु घटि पैसा रखिया आहिनि, पोइ भली वफ़ाक़ हिनखे इम्प्लीमेंट करे, इहा तमामु घणी ज़्यादती थींदी रही आहे, शुरू खां वठी थींदी रही आहे। ज़ुल्फ़कार भुट्टे खां वठी पंजाब वधीक पैसा खणंदो रहियो आहे ऐं सिंध खे घटि ॾिनो। इनजे करे सिंध में इहा तबाही आहे, मुआशी आहे, रोड बि कोन्हनि, बिजली पाणी जेके कुझु ॾिसो था, रोज़गार बि नथो थिए। पर हाणे जेको सेकेंड इहा आहे त ईस्ट इंडिया कंपनी हुन इन सेंस खां जेको मां चयो हुजे त माना इहो जेको आहे तो कॉलोनाइज़ेशन जो हिकिड़ो पार्ट आहे, त माना वफ़ाक़ सिंध जी कॉलोनाइज़ेशन थो करे, जंहिंजे करे ईस्ट इंडिया कंपनी जो हुन रिफर ॾिनो आहे। बाक़ी हाणे चवंदा आईनी तौर ते शयूं बिल्कुलु क्लियर आहिनि। सूबो पंहिंजी जेका डेवलपमेंट जेका ग्रांट आहे उन में जेको आहे उहो पाण इस्तेमालु कंदो। वफ़ाक़ जॾहिं कंहिं बि सूबे में इंक्लूडिंग सिंध में थो करे त उहो पंहिंजो पाण इनखे इम्प्लीमेंट कंदो। जीअं नेशनल हाईवे अथॉरिटी आहे, रेलवे आहे फॉर एग्जाम्पल, या सपोज पोर्ट ट्रस्ट आहे, उन्हनि जो थो करे। हाणे झगड़ो सिर्फ़ु इहा जेको मां महसूसु कयां छॾनि पेपर मूं वटि कोन्हनि खे त हू इहो थो चवे त जेको रोड ठाहे थो बदीन में उहो वफ़ाक़ डायरेक्टली छो थो ॾे। हाणे इहो इन ते प्रिंसिपली कॉन्स्टिट्यूशनली रिज़ॉल्व थींदो आहे नेशनल इकोनॉमिक काउंसिल में। उन ते जेको आहे अल्टीमेटली इहो बहस थी उनखे रिज़ॉल्व करे सघे थो। पर जेकॾहिं इहे ॿिनि पार्टी जे विच में झगड़ो आहे त सफ़र सिंध जा माण्हू कंदा। ज़ाहिरी तौर ते जेको असांखे नज़र अचे पियो। जावेद साहब आवाज़ ॿुधाइजो, जीअं तफ़सीलन असांखे मुश्ताक साहब सूरत हाल बाबति आगाह कयो। वफ़ाक़ी हुकूमत जेके इवन अॼु बि इल्ज़ाम मड़िया आहिनि या उन खां अॻु बि कोशिश थी आहे, सियासी तौर ते PTI जो स्टेक सिंध में मौजूदु आहे, सिंध जी राजधानी में मौजूदु आहे, GDA जी सूरत में मौजूदु आहे। मुख़्तलिफ़ वक़्तनि में ते उन ॾांहुं स्कीमूं अचनि थियूं या वफ़ाक़ डायरेक्टली कोशिश करे थो त हू हिते पैसा ख़र्च करे। ही को पहिरियों भेरो मामिलो न आहे, उन खां अॻु बि अहिड़ियूं कोशिशूं असांखे मुसलसिल थींदे नज़र अचनि थियूं। अवां ॿुधाइजो त इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि में, सभिनी मामलनि में संजीदगी वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां छो नथी नज़र अचे? ताज़ो ई असां पाणी वारो मामिलो ॾिठोसीं, उहो हलंदड़ आहे। हाणे बजेट में सिंध सां ॿिए इन तरह जी कई पई वञे। ॾिसो मिराज, हिकिड़ी शइ त बिल्कुलु क्लियर आहे, मीरानी साहब वारी ॻाल्हि सां मां बिल्कुलु एग्री आहियां त कॉन्स्टिट्यूशनली जेका बजेट आहे उनखे जेकॾहिं डिस्ट्रीब्यूट कयो वञे त सिंध जो हिसो हुन में घणो थो थिए। पर हिते ज़मीनी हक़ीक़तूं कुझु ॿियूं आहिनि, उहे ॿिन्ही सियासी पार्टियुनि जा हिक ॿिए सां इख़्तिलाफ़ हुअण जे करे इहा बि ॻाल्हि हक़ीक़त आहे। इन्हनि इख़्तिलाफ़नि सबबु अल्टीमेट जेको आहे उहो सिंध जो अवाम सफ़र कंदो, उनखे इहा सॼी नुक़सान खे बर्दाश्त करणो पवंदो। हाणे इन सूरत हाल में इहो ॾिठो वञे, मां तव्हांखे पहिरियों बि इहा ई ॻाल्हि चई त असांजी वफ़ाक़ी हुकूमत ज़मीनी हक़ीक़तूं ॾिसण बजाए सिर्फ़ु सोशल मीडिया खे वॉच थी करे। को बि वफ़ाक़ी वज़ीर हुजे, उहो जेकॾहिं तव्हां इस्लामाबाद जी सूरत हाल ॾिसो त उहो सोशल मीडिया ते तव्हांखे एक्टिव ईंदो
नज़र ईंदो। बाक़ी तव्हांखे साफ़ सां या ॿियनि सां कॾहिं बि एॾो एक्टिव नज़र न ईंदो जीअं पीपुल्स पार्टी या नून लीग जा वज़ीर एक्टिव हूंदा हुआ। हाणे उन सूरत हाल में तव्हां ॾिसो त सोशल मीडिया ते हर वक़्तु पीपुल्स पार्टी जे मथां इल्ज़ाम आहे त उहे करप्शन था कनि, उहे करप्शन था कनि। इस्लामाबाद में जेकॾहिं मां ॻाल्हि कयां बैठे ते साहब ई त सुप्रीम कोर्ट में हर ॿिए ॾींहुं टे ॾींहुं सिंध जे कंहिं न कंहिं ऑफिसर जो कंहिं न कंहिं कामोरे जो अहिड़ो करप्शन जो केस मौजूदु आहे जो उहो हिते हले थो। हाणे रिसेंटली जीअं साईं खुशी शाह वारो केस थियो सुप्रीम कोर्ट में, ऐं अॼु वरी सुप्रीम कोर्ट में जीअं संदसि जे पुट फरूख शाह वारो केस हुयो। हाणे उहो केस छा आहे? उहो केस बि बेसिकली करप्शन जा इल्ज़ाम आहिनि। हाणे जॾहिं इन क़िस्म जा इल्ज़ाम अचनि था त हिननि जो नारो इहो आहे त असां करप्शन खां पाक आहियूं। कारण हुननि पंहिंजी सियासी मंशूर खे साम्हूं रखी पीटीआई खे इहो सभु कुझु अॻिते करणो आहे। हुननि खे इहो न आहे ॾिसणो त पाकिस्तान पीपुल्स पार्टी छा थी चए। हिननि जो हिकिड़ो इहो बि ग्रीवेंस आहे त जेकॾहिं टिनि सूबनि खे सिहत कार्ड मिली सघे थो त सिंध जे अवाम खे ॾियण जे लाइ पाकिस्तान पीपुल्स पार्टी अधु पैसा छो नथी ॾे। हाणे जॾहिं इहे सभु हक़ीक़तूं ॾिसूं था त उन में इहो ई नज़र थो अचे त बाबा हिननि ॿिन्ही सियासी पार्टियुनि जो पाण में छेड़ो आहे। सिंध में हलीमा आदिल शेख एक्टिव आहे, खुरम शेर ज़मान एक्टिव आहे, ऐं हिते जेके पाकिस्तान तहरीक इंसाफ जा जेके वफ़ाक़ी वज़ीर आहिनि उन्हनि जो टारगेट ई इहो आहे त हुन पीपुल्स पार्टी खे टारगेट करणो आहे। जॾहिं त वज़ीर आज़म जी तव्हां ॻाल्हि ॾिसो त हुनजो सिर्फ़ु जॾहिं स्टेटमेंट ईंदी त हू शरीफ़ ख़ानदान खे टारगेट कंदो आहे, उनजे मथां तनक़ीद कंदो आहे। हाणे इन सूरत हाल में उहे कोशिशि इहो था कनि त असां हर सूरत में उन्हनि इलाइक़नि में जिते हुननि जी अक्सरियत मौजूदु आहे उते उन्हनि खे पंहिंजे अवाम खे या उन हल्के जे अवाम खे फ़ाइदो रसाइनि। बाक़ी पीपुल्स पार्टी जिते तूं कटी आहे उन्हनि जो इहो मामिलो आहे। हाणे इहे जॾहिं सभु हक़ीक़तूं ॾिसो त इहो छेड़ो सिर्फ़ु ॿिनि सियासी जमातनि जो आहे, ॿियो कुझु बि कोन्हे। ज़ाहिरी तौर ते जंहिंजो नुक़सानु अवाम खे अल्टीमेटली थिए थो। मुश्ताक साहिब, अवां ॿुधाइजो जुमे ते बजट पेश थियणी आहे, दवाऊं वफ़ाक़ी हुकूमत जेके कयूं आहिनि हिन वक़्तु जेका GDP ग्रोथ जी ॻाल्हि थी उन ते बि रिज़र्वेशन्स जो इज़हार न सिर्फ़ु अपोज़िशन कयो पर मुख़्तलिफ़ मुआशी माहिर बि कनि पिया, ऐं उन सां गॾोगॾु इहो ॿुधाए पियो वञे त हिन भेरे जेके IMF जे शर्तनि तहत बजट पेश थियणो हफ़ीज़ शेख जेके शर्त तय करे वियो हो उन्हनि में बि का नरमी आई आहे। अवां खे छा पियो लॻे त का उमेद लॻाए सघिजे थी त हीउ जेको ईंदड़ बजट हूंदो उहो अवाम लाइ रिलीफ जो सबबु साबित थींदो? अहिड़ी ॻाल्हि आहे त हिन बजट में असां उमेदूं न रखूं। तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़े ॾींहुं बजट पास थींदी आहे त ॿिए ॾींहुं जेको आहे सो टैक्स वधाई वेंदियूं आहिनि या पेट्रोल जूं क़ीमतूं वधाई वेंदियूं आहिनि या बिजली जूं क़ीमतूं वधाए वेंदियूं। तंहिंजे करे हीअ बजट जा बिल्कुलु नासीरत डॉक्यूमेंट हूंदो आहे, थोरे वक़्त लाइ उहो इस्तेमालु थींदो आहे। छाकाणि त सूबा बि उनखे वायोलेट कंदा आहिनि, प्रोविंस बि उनखे वायोलेट फेडरल गवर्नमेंट बि वायोलेट कंदी आहे। जेतिरे क़दुरु तव्हां GDP जी ॻाल्हि कई, GDP तॾहिं उभरंदी जे ॿिनि सूरतुनि में त इन्वेस्टमेंट थिए, माना मुल्क में इन्वेस्टमेंट थिए त GDP वधंदी आहे, या जेके एग्ज़िस्टिंग वसीला आहे उनजी जेका प्रोडक्टिविटी या पैदावार जेतिरी वधंदी उहा GDP थींदी ऐं उनखे सभिनी खे मुल्क जे सभिनी माण्हुनि खे फ़ाइदो आहे। पर हिते जॾहिं त पॉलिटिकल इनस्टेबिलिटी आहे, तव्हां ॿुधायो सॼी सिंध जो अधु सिंध त जेको आहे दाड़िलनि जे हवाले आहे, उते केरु इन्वेस्टमेंट वेंदो, कहिड़ी कंदा? अञा ताईं तव्हांखे सिंध में जेको आहे होम मिनिस्टर कोन्हे जेको लॉ एंड ऑर्डर मेंटेन करे इन्वेस्टमेंट थी वञे। साॻे नमूने सां KPK में आहे, पंजाब में आहे, छोटो गेम उन खां पोइ नई गेम थी विया। त ही जेके तव्हांखे मां ॿुधायो जेका GDP जेको बि डेवलप कंदी आहे जनरेट कंदी आहे 80% प्रोविंस कंदा आहिनि। ज़मीन हुननि जे हवाले, पाणी हुननि जे हवाले, एग्रीकल्चर हुननि जे हवाले, इंडस्ट्री हुननि जे हवाले, एजुकेशन हुननि जे हवाले, हेल्थ हुननि जे हवाले, शहर जेके आहिनि प्रोविंस जा आहे न। हाणे जेका मक़सद जेको इमरान ख़ान आहे उहो सूबनि खे डिप्टी नथो कराए ऐं सिलेक्शन जेको अॻे चवंदा नवाज़ शरीफ़ रुगो पंजाब जो प्राइम मिनिस्टर, हाणे जेको आहे इमरान ख़ान रुगो पंजाब ऐं KPK जो प्राइम मिनिस्टर आहे, उहो सिंध बलोचिस्तान जो ज़ाहिरी तौर ते नज़रअंदाज़ थियनि पिया। वॾी महिरबानी, थैंक यू सो मच मुश्ताक मीरानी साहब। जावेद सुमरो साहब असां सां गॾु मौजूदु हुआ। जुमे ते बजट पेश थियणी आहे, वफ़ाक़ी हुकूमत इहे दावाऊं करे पई त हिन बजट में बहितरी ईंदी ऐं जेको बि डॉक्यूमेंट पेश कयो वेंदो उन तहत इहे ॻाल्हियूं बि ख़बरूं अॼु साम्हूं आयूं आहिनि त पगारुनि में 10 खां 15% सरकारी जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि जी वाधि थी सघे थी ऐं हिन भेरे रिवेन्यू जनरेशन जो हदफ़ 6000 अरब ताईं रखियो वेंदो ऐं GDP ग्रोथ बाबति ॿुधाए पियो वञे त 5% खां वधंदी ईंदड़ साल। ॾिसणो इहो आहे त अवाम लाइ छा थो हुजे ऐं केतिरो अवाम खे फ़ाइदो रसे थो ऐं केतिरो IMF जूं जेके सख़्त शर्तियूं आहिनि उन्हनि खे नज़रअंदाज़ कयो थो वञे। इन प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। पंहिंजे मेज़बान मेराज खे ॾींदा इजाज़त। तलावाई।